ख़तरनाक लैलुनि जी तारुनि जे विकिरे सबबि उमरकोट में हादसो। इंतिज़ामिया खां सख़्त क़दम खणण जो मुतालबो। उमरकोट शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॻण लाइ इस्तेमालु थींदड़ लैलुनि जी तारुनि जी बेध्यानी सां विकिरे ऐं इस्तेमालु सबबि ख़तरनाक हालतूं पैदा थी रहियूं आहिनि। ताज़ो हिकु नौजवान जेको मोटरसाइकिल ते रस्ते मां गुज़री रहियो हो, ओचितो रस्ते ते लॻायल लॻड़ जी लैलुनि जी तार सिंजगिची में पइजी वई, जंहिं सबबु तवाज़न विञाए मोटरसाइकिल तां किरी पियो। ख़ुशकिस्मती सां अल्लाह पाक वॾे हादसे खां बचाए वरितो, पर हीउ वाक़ियो वॾी ख़तरे जी निशानदही आहे। इहे लैलुनि जूं तारूं, जिन जो विकिरो शहर जे दुकाननि ते आम आहे, तमामु तेज़ ऐं ॻचियल हुजण करे न सिर्फ़ मोटरसाइकिल सवारनि लाइ पर आम माण्हुनि लाइ बि जानी ख़तरे जो सबबु बणिजी रहियूं आहिनि। मक़ामी माण्हुनि जो मुतालबो आहे त इंतिज़ामिया फ़ौरन एक्शन वठी लॻड़नि जे विकिरो कंदड़ दुकानदारनि ते पाबंदी लागू करे, ख़ासि तौर ते लैलुनि जी तारुनि जी ख़रीदो फ़रोख़्त ते मुकमल बंदिश आणिजे। उन सां न सिर्फ़ इंसानी जानियुनि खे महफ़ूज़ बणाए सघिजे थो, पर अहिड़ी लापरवाही जे नतीजे में थींदड़ इम्कानी हादसनि खां बची सघिजे थो। वधीक वालिदेन, स्कूलनि ऐं मक़ामी तंज़ीमूं बि ॿारनि में शऊर आणण लाइ अॻियां अचनि त हू लॻड़ उॾाइण दौरान ज़िमेवारी जो मुज़ाहिरो कनि। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी।